खाली कयो थोड़ो पोइते हटो मेहरबानी करे नज़मो सती जो मुज़ाहिरो कयो ये कराची प्रेस क्लब जादो सैयद सिंध रैली सैयद धरती धनी शरीफ आहे को अर्जुमंद जेको मने माओ ऐं मुर्शिद खे हाणियो इन्हनि सिटुनि सां सिंध जी इंतहाई मुदबर सान्यावन धुर साईं ख़ुदा ॾिनो शाह खे गुज़ारिश कंदुसि पाण कने पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि साईं ख़ुदा ॾिनो शाह साहब हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि पंहिंजे मोज़िज़ महिमान साहिबान खे मुक़रर साहिबान खे त टाइम मुख़्तसिर आहे महिरबानी करे थोरो टाइम जो ख़्यालु कंदा मोहतरम रियाज़ अली चांजो साहब जेसन मास या सभई साथियों मुंहिंजो भाइर ऐं भेनरूं अवां सभिनी खे सलाम जो हिन घुटबू साट वारी माहौल में जॾहिं सिंध ते हर तरफ़ खां हमलावर हमला करे रहिया आहिनि सिंध जो वजूद ख़तरे में आहे सिंध जी ॻाल्हि कंदड़नि खे खंभियो पियो वञे उन हालतनि में उन दौर में तव्हां जुवान मर्दी जो मुज़ाहिरो करे अॼु कराची प्रेस क्लब जे साम्हूं अची हिन मुल्क जे हुकुमराननि खे हिन मुल्क ते काबुज़ ढोलनि खे इहो सबक़ ॾिनो आहे त हीअ सिंध असांजी आहे हीअ असांजी माउ आहे हिन जो हिकु इंच इंच असांजे लाइ मुक़दस आहे हिन जो पहाड़ हिन जो मैदान हिन जो पेट असांजी गैरत जी निशानी आहे कंहिं बि सूरत में असां सिंध जे कंहिं चपे ते कंहिं इंच ते कंहिं पेट ते कंहिं मैदान ते चाहे हू ज़ुल्फ़कार आबाद जे नाले हुजे चाहे बैरिया टाउन जे नाले हुजे चाहे का नई साज़िश हुजे उनखे क़बूल न कंदासीं सिंध जे हिननि जोधनि माज़ीअ में बि अहिड़ियुनि साज़िशुनि खे नाकाम बनायो आहे अॼु असीं सभु हिते हिन साज़िश खे वरी नाकाम बनाइण लाइ गॾु थिया आहियूं मुंहिंजा दोस्तो असां सां वॾो ज़ुल्म इहो आहे त 77 सालनि खां वठी असां हिन धरती जा वारिस ऐं मालिक जंहिं ॾींहुं लियाकत अली ख़ान हिन सरज़मीन ते पेर रखियो आहे उन ॾींहं खां वठी हिते ऐबूं वजूद में आई आहे सिंध खे खसण जूं कॾहिं सिंध खे टोड़ण जूं कॾहिं सिंध खे मर्कज़ जे हवाले करण जूं साज़िशूं उन ॾींहं खां वठी शुरू थियूं जेके अॼु ॾींहं ताईं ख़तमु कोन थियूं थियनि जिन माण्हुनि पंहिंजो पाण खे मुहाजिर सॾायो आहे उहो उन धरती जो दुश्मन आहे उहो ई धरती जो सॼण आहे जेको सिंध में ज़म थियो आहे मुहाजिर जी शनाख़त ते असीं लानत था विझूं हिनखे कतई कोन मञींदासीं हिननि खे हे चवनि था असीं वतन असीं पंहिंजो मुल्क असीं पंहिंजी सरज़मीन खीसे में विझी खणी आया हुआसीं असां इन ई ॻाल्हि खे नथा मञूं हीअ अॻे कराची सिंध जो दारुल ख़िलाफ़ा हो हीअ अवां जे अबे ॾाॾे न ठाहियो हो हीअ कुदरत जो ठहियल कराची सिंध जो हिसो आहे ऐं तव्हां क़यामत ताईं सिंध जो हिसो रहंदो तव्हां भले साज़िशूं करियो पर सिंध जा जोला तव्हांखे मोह ॾींदा हमेशह वठी हिन वक़्तु बि तव्हां ॾिसो माज़ी जी ॻाल्हि कई त हिन वक़्तु एमक्यूएम हुजे पीटीआई हुजे जमात इस्लामी हुजे जेके बि तंज़ीमूं आहिनि उन्हनि सभिनी जो कराची जे बारे में मौक़िफ़ हिकिड़ो आहे उहो कराची पंहिंजी पीउ जी जागीर सम्झनि था सिंध जो हिसो नथा सम्झनि पर असांजो जेको ही मैसेज या सिंध जे माण्हुनि जी घर जी जेका तक़ाज़ा आहे इहो उन्हनि खे पैगाम थी ॾे त हीअ असांजी आहे असांजी रहंदी हमेशह असांजी रहंदी अॼु सिंध हुकूमत जी ॻाल्हि थो कयां जेके हमेशह पंहिंजे इक़्तिदार जे ख़ातिर कहिड़ी बि धुर हुजे साए झंडे वारी हुजे रंगे झंडे वारी हुजे उन्हनि हमेशह इक़्तिदार जे लाइ सिंध खे तक़सीम कयो आहे ऐं सिंध जी ते ख़िलाफ़ साज़िशूं कयूं आहिनि अॼु बि बेटनि वारे नमूने जेको बयानु आयो आहे सिंध हुकूमत जो क़ाबिल मज़म्मत आहे उहो चवनि था अॼु ताईं बि इहो तस्लीम करणु चाहिनि था त सिंध बेट सिंध जी मिल्कियत कानून चए थो त
आइन चए थो ॿिए सिंध जी मिल्कियतनि उते को क़तल थो थिए त सिंध पुलिस थी वञे। इहा पेटनि जी ज़मीन जेका असां सिंध जे कंट्रोल हेठि आहे उते जेकॾहिं काठी थी वठिजे सिंध गवर्नमेंट खां इजाज़त वठणी थी पए पोइ कीअं था हे बेहया चवनि इहा सिंध जी मिल्कियत न आहे, इहो वफ़ाक़ जी मिल्कियत आहे। असां हिन प्लेटफॉर्म तां सभिनी सिंध जे साझा माण्हुनि खे चऊं था त तव्हां जूं पार्टियूं भले कहिड़ियूं बि हुजनि, तव्हां कहिड़ी बि सियासत कंदा वञो, पर ख़ुदा रा सिंध जे मसइले ते गॾु थियो। कहिड़ी पार्टी सिंध में एहतियाती करे उन में शामिल थी सिंध दुश्मन खे पैगाम ॾियो त इहा धरती असांजी माउ आहे, उन ते सौदेबाज़ी न कंदासीं। जीअं लाइव मंजर तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। तहफ़्फ़ुज़ सिंध रैली में लखें धरती धणी शरीक थिया आहिनि। बस बादल बस तो वसंदे बस से तू पेके मुंह सावरे खिवड़ पिलायूं रस तनी मागे वस जिन वर मटाए भावर कया। मुझे इन धरती जा महबूब भगवान रियाज़ अली चाचो साहब मुझे जीएसएन माद के मरकज़ी क़यादत या दोस्तों नेशनल डेमोक्रेटिक पार्टी जो नायब सदर मुख्तार मिर्ज़ा साहब, असांजो सजाद सोलंकी साहब, उन खां अलावा साईं ख़ुदा शाह साहब, असांजे हथनि मां मोकिलाए वियल असांजे मरहूम जामोट साहब जी निशानी असांजा सोहेल जामोट साहब ऐं हिते हिन पिंडाल में आयल सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां भाइरो भेनरो जीअं सिंध जीअं सन वारो साईं जीअं सिंध जा माण्हू मज़लूम माण्हू। प्यारा साथियो, मुंहिंजा भाइरो, मुंहिंजूं भेनरियूं, मुंहिंजूं अमड़ियूं, मुंहिंजूं नियाणियूं, असांजे हिते इकठे थियण जो मक़सदु जेको आहे उहो मक़सदु इहो आहे त हीअ धरती असांजी सोन वरी सिंध धरती धारे जे यकीन नोगे में हलंदी अचे थी पई, धारे जे यलगार में आहे, धारे जी फुल्लू हेठि आहे। इन सां गॾोगॾु असांजी हीअ जेका गादीअ वारो शहर आहे, असांजी धरती जे गादीअ वारो शहर आहे, तारीख़ी शहर कराची, उन ते बि धारनि जी इंतिहाई बुरी नज़र आहे। उहो वागुनि जे वाद में आहे, उनखे 24 कलाक अहिड़ा माण्हू हिते वेठा आहिनि जिन खे असां हिते पनाह ॾिनीसूं, जिन खे असां हिते पनाह ॾिनीसूं, जिन खे असां हिते जीअं में चाहियूं ॾिनीसूं, उहे ॿियनि माण्हू सां गॾिजी करे, उहे मुस्तक़िल मुफ़ाद माण्हू सां गॾिजी करे हिन धरतीअ जे असांजे मुहदार हिसे खे, असांजे शहरनि खां वधीक अहम तरीन हिसे खे, कराचीअ खे असां खां धार करण जे चकर में आहिनि। कराची खे अगरि असां खां धार कनि था त हिनखे हिन पूरे मुल्क खे पालींदड़ बंदरगाह आहिनि जेके दुनिया जे स्ट्रेटजीअ में अहम तरीन वालार ऐं हैसियत रखनि था। उहे बंदरगाह बि उहे असां खां थोरे ॿियनि मुल्कनि ॿियनि इलाइक़नि ॿियनि माण्हुनि जे हवाले करण जे चकर में आहिनि। उनजे करे असां पंहिंजा ॿिया सूर ॿिया ॾुख ॿियूं परेशानियूं छॾे हिन मोड़ जे माग कराचीअ में इकठा थियूं सभई असां दुनिया खे ॿुधाए सघूं त हीअ कराची जीअं साईं ख़ुदा शाह त चई वियो जॾहिं मुंड असल खां वठी जॾहिं सिंध मौजूदु आहे, जॾहिं सिंध वजूद में आई आहे, तॾहिं खां कराची सिंध जो हिसो आहे। इहो कराची सिंध जो हिसो आहे, उहो अबद ताईं कराची सिंध जो हिसो रहणो आहे। दुनिया खे असां ॿुधाइण चाहियूं था हीउ शहर असां सवलाईअ सां धारनि जे हवाले कोन कंदासूं, हींअर ताज़ो ई मसइला आहिनि। हिन धारिया माण्हू जिन खे असां जीअं में चाहियूं ॾिनीसीं, असांजो पढ़ियल लिखियल तबिको, असांजो
ही धायन माण्हुनि सां ही लालची गेदी माण्हुनि सां मिली करे असांजो भाव थियण जे बदिरां अञा ताईं पाण खे घायो सॾाए रहिया आहिनि इन कोशिशुनि में आहिनि त हीउ असांजो सोनवड़ो शहर ही सोनवड़ी साहिली पटिया जो शहर कराची सां खां फुरे धारनि जे हवाले कनि ॿाहिरि मुल्क जे हवाले कनि उहे इंडिया सां मिलियल आहिनि उहे गैर मुल्की कुवतुनि सां मिलियल आहिनि उहे मिली करे असांजे शहर सां खां फुरणु चाहिनि था पर असां उन्हनि खे ॿुधाइणु चाहियूं था त कराची सिंध आहे कराची सिंध रहणी आहे जेके तव्हांखे कॾहिं बि कोन छॾींदासूं होशियूं जीअं ललकार कंदासूं इहे माण्हू इहे रियाचा जो जेको हींअर तव्हांजे माण्हू खणी आयो आहे इहे माण्हू इश्क में सरशार आहिनि इन्हनि खे ख़बर आहे त इहे माण्हू इन्हनि खे तकलीफ़ूं अची सघनि थियूं जिन लाइ भेटाई साहिब लफ़्ज़नि जी उन्हनि खे मां भेटाए ॾियणु थो चाहियां त हींअर उन्हनि खे रस्तो जेको आहे सो सिधो नज़र नथो अचे तारीख़ राहुनि जिन ते रियाचा जो पंहिंजे दोस्तनि खे वठी हलियो आहे इहे जेके साईं वॾा दोस्त बीठा आहिनि जिन लाइ भेटाई साहिब चयो त जंगल हलिया शइ न भुलिया जंगल हलिया शइ न भुलिया राह हलिया भुलजनि ओछ परवर चए थो त ओछ ॾिसे न पवनि ॿई जॾहिं छॾियूं त ज़िंदगी यादि रखो हिकु राह ते हलण वारा माण्हू तव्हांखे कॾहिं बि सिधो रस्तो न ॾींदा तव्हांखे सही राह न ॾींदा त तव्हां हुन हिन धरती जा टुकड़ा कयो असां दुख में गुज़ारियूं था पंहिंजा दुख असां नथा बयानु कयूं हींअर सॼी सिंध पाणी बरसातुनि जे करे ॿुॾी रही आहे उते माण्हू बबाइयूं मरण में मरी रहिया आहिनि अलाए कहिड़ियुनि परेशानियुनि में असां मौजूदु आहियूं पर उन्हनि परेशानियुनि में उन्हनि ग़लतियुनि खे छॾे करे असां हिन पंहिंजी धरतीअ जे मुमावर मेन शहर खे बचाइण लाइ असां हिते गॾु थिया आहियूं ऐं उहो दुनिया खे पैगाम था ॾियणु चाहियूं त असां ॿिया सूर पंहिंजा विसारे सघूं था पंहिंजे जिस्म जा फट उहे वरी असां जेको उन्हनि खे असां नई सिरे सां उनखे जेको संभाले सघूं था उन फट सां उते पार रखी सघूं था पर कराची जो नालो केरु वठंदो उनखे उर्दू लफ़्ज़ में ही जवाबु ॾींदासूं त पानी मांगोगे तो खीर देंगे पानी मांगोगे तो खीर देंगे कराची मांगोगे तो खीर देंगे कराची मांगोगे तो खीर देंगे जीअं सिंध हवारूं मुंहिंजा गीत ॿुधी ऐं मूंखे यादि करी सारी सिंधड़ी ॻाढ़ो खोंबो थी वेंदी तेसी ऐं जो उन ते मुंहिंजी फुलड़ियूं ॾात ॾिसी त शाल इहो सम्झी त ॾात वॾी शइ नाहे पर सच वॾी शइ आहे जीएस महाज चेयरमैन मोहतरम रियाज़ अली चांडियो साहब जीएस महाज की मरकजी क़यादत नायाब सरकार सिंधी भा पुनल सारो साहब इलाही बिटक साहब नियाज पंवर साहब चाचा अजीजुल्लाह भुट्टो साहब मुमताज गुरोही साहब अयाज सोलंकी साहब सजाद सोलंकी आबिद हुसैन हैदरी साहब सिंध जो क़ौमी अदीब साईं ताज जोयो साहब अदी सोरठ प्रेस क्लब कराची जा साफ़ी दोस्तो असांजी अॼोके हिन एहतजाज में शरीक थियल जीअं सिंध महाज जा कारकुनो साथियो भाइरो उन पुरछ खां आयल मातरे वतन सिंध जा वारसो जीअं सिंधु देश जीअं साईं जी एम सैयद झंडा मथे खणी बियो झंडा झुलाइण जे लाइ हूंदा आहिनि ऐं झंडनि जे करे कॾहिं कॾहिं सिर बि कटाए छॾिबा आहिनि पर झंडा झुलाए रखबा आहिनि वॾे अरसे खां पोइ कराची शहर जे अंदरि जॾहिं ॻाढ़े झंडे जी इहा झूलार जेका आहे उहा दुश्मननि जे दिलि में जेको आहे उहा मौत जी ॾकणी पैदा करे छॾींदी आहे ऐं दुश्मन खे शेख अयाज़ जे लफ़्ज़नि में इहो पैगाम ॾींदो आहे त जा गुंजार कंदी जा मूंखां पोइ ते जिंदड़ीअ जो मां झरणो मां वरणो तूं छा बि चवी चने सर मां तोखां मूर न मरणो दोस्तो अॼु तहफ़ीज़ सिंध रैली आहे जॾहिं सिंध जे तारीख़ी तख़्तगाह कराचीअ खे इस्लामाबाद ऐं रावलपिंडी जा हुक्मरान असांजे
सिंध जे अंदरि लाक़ानूनियत जो राज आहे, जॾहिं सिंध जे अंदरि समूरा इंसानी हक़ मुअतल आहिनि, जॾहिं सिंध जे अंदरि तेल गैस पेट्रोल कोयले ते सिंधी माण्हुनि जो बुनियादी आफ़ाक़ी इंसानी ऐं क़ौमी हक़ तस्लीम नथो कयो वञे, तॾहिं जीअं सिंध महाज ज़रूरत महसूस कई त पंहिंजे बादरे वतन सिंध खे बचाइण जे लाइ सिंध जी गली गलीअ में गोशे गोशे में ॻोठ ॻोठ में वञी चऊं अचो मादरे वतन सिंध जा वारसो त सिंध जो तहफ़ुज़ करियो, कराचीअ खे दुश्मननि जे नापाक नज़रुनि खां बचायूं। कराची जेका असांजे मैशियत जो हक़ आहे, कराची जेका असांजे सकाफ़त जो इल्मु आहे, कराची जेका असांजे तहज़ीब जो महवर आहे, जेका असांजी तारीख़ जो मोड़ आहे, जेका असांजी कराची मारी आहे, उन कराची खे बचायूं। ऐं साथियो सिंध वासियो, सिंध तारीख़ जे ख़तरनाक तरीन दौर मां गुज़रे पई। सिंध जे वजूद खे ख़तम करण जे लाइ हर वक़्तु इस्लामाबाद जूं नज़रूं आहिनि, हर वक़्तु रावलपिंडी जूं नज़रूं आहिनि। दुश्मन हर वक़्तु सिंध जे क़ौमी वजूद खे ख़तम करण जे लाइ रिथाबंदियूं ऐं नयूं हिकमत अमलियूं जोड़ में मसरूफ़ आहे। जॾहिं दुश्मन मसरूफ़ आहे तॾहिं सिंध जा वारस जेके सिंध जा पुट आहिनि, सिंध जूं न्याणियूं आहिनि, उन्हनि खे बि फिदाईअ जो मुज़ाहिरो करणो पवंदो, गैरत जो मुज़ाहिरो करणो पवंदो। चयो वेंदो आहे जॾहिं चोरनि जो इतिहाद थींदो आहे, जेको अॼु आहे, जॾहिं चोरनि जो इतिहाद थींदो आहे तॾहिं भाॻीअ जे लाइ ख़तरो हूंदो आहे, जॾहिं भाॻियुनि जो इतिहाद थींदो आहे तॾहिं चोर जे लाइ ख़तरो हूंदो आहे। भाॻिया आहियूं सिंध जा, हे सिंध कंहिंजी, इहे न, हे सिंध कंहिंजी, ही कराची कंहिंजी, कराचीअ ते कब्ज़ो, कराचीअ ते कब्ज़ो, असीं लसानी सियासत ऐं ॿोलीअ जे बुनियादनि ते थींदड़ सियासत ऐं फ़िरके वारियत जी सियासत खे रद्द करियूं था। सिंध सेक्युलर पुरअमन अदम तशद्दुद जे रहबरे सिंध साईं जीएम सैयद जे फ़िक्र तहत जदोजहद करे रहियो आहे। तंहिं करे भाइरो तहफ़ुज़ सिंध रैली अॼु तव्हां सभिनी माण्हुनि जो आवाज़ बणिजी इस्लामाबाद ऐं दुनिया जे ज़मीर ताईं पहुती आहे। असां वाज़े करियूं था त ही जेका कैंप लॻी पई आहे, ही भेनरूं बीठियूं आहिनि, नियाणियूं, हिननि जा भाइर, हिननि जा बच्चा ऐं पुट खणी अगवा कया विया आहिनि। जेकॾहिं हिननि ते ॾोह आहे हुक्मरानो त कलभूषण यादव खे जेकॾहिं ट्रायल जो हक़ मिले थो, आज़ादी मिले थी, त पोइ सिंध जे क़ौमी कारकुननि जो कहिड़ो ॾोह आहे जिन खे सालनि जा साल लापता कयो वियो आहे। चली है रस्म के कोई न सर उठा के चले, जो कोई भी जाने को चले तो नजर गवा के चले, सर बचा के चले। कहिड़ो मुल्क आहे? असां सम्झूं था त असांजो आवाज़ कब्रिस्तान में बांग जे बराबरि आहे, पर सिंध जागे पई। सिंधी क़ौम पंहिंजा तारीख़ी वाइदा न आहिनि विसारिया। इन करे जीअं सिंध महाज जा कारकुनो ही एहतिजाज जो तसलसल जेको 6 अक्टूबर 2019 ते तव्हां गॾु कयो हो, अॼु ॿीहर आऊं सभिनी साथियुनि जो जीअं सिंध महाज लाड़ खां वठी करे सॼी सिंध जे क़ौमी कारकुननि जो, जीअं सिंध महाज जे साथियुनि जो थोरो अदा कयां थो, जिन थोरे वक़्त में जॾहिं क़ौमी झंडा खणण ते बंदिश आहे, सियासत ते बंदिश आहे, रस्ता रोक कई वई आहे, तॾहिं तव्हां कराची जे दिलि में अची गॾु थी करे पंहिंजे वतन सां जेको वफ़ा जो सबूत ॾिनो आहे ऐं इहो चयो अथव त जीअं सिंध जी जल तुंहिंजो आहे कसम, जे तुंहिंजे करे ही सिर थे कलम, साथ हलंदो रहे, लाट बरंदी रहे। तुंहिंजो देश मुंहिंजो देश, तुंहिंजो देश मुंहिंजो देश, तुंहिंजो रहबर मुंहिंजो रहबर, संत घुरे थी हीअ संत घुरे थी। महिरबानी। साइडुनि खां बीठल तमाम दोस्तनि खां गुज़ारिश कयां थो त पार्टी
मुझे अजीम सिंध जा अजीम लीडर साईं रियाज़ अली चांडियो साहब, साईं खुदानिनो शाह, साईं सोहेल जामोर साहब, ॿियनि पार्टियुनि जा नुमाइंदा हज़रात, मुंहिंजी पार्टीअ जी मरकज़ी कमेटी जा मेंबरान, आयल दोस्तो, अस्सलाम वालेकुम। जीए सिंध, जीए साईं जीएम सैयद। दोस्तों ऐं साथियो, अॻे बि मूं तव्हांखे ॿुधायो हुयो त तहफ़ुज़ सिंध जी रैली असांखे छो ज़रूरत महसूस थी आहे। वरी अॼु कुकड़ियुनि बांगूं ॾिनियूं आहिनि त सिंध विरासत छा कयूं पिया। बाबा सिंध जेको आहे उहो मुल्क आहे, सिंध ख़ुदा पाक पाण ठाहियो आहे। को तारीख़दान, को सियासतदान मूंखे इहो ॿुधाए त सिंध असां ठाही आहे, सिंध ख़ुदा ठाही आहे। सिंध खे विराइण जी कंहिंजी मां खे साण कान्हे का। वरी ॻाल्हि थी कई वञे त कराची खे असां अलॻि कंदासूं। ओ मुंहिंजी माउ कोराची, ओ मुंहिंजी जीजल कोराची। अॼु हे तुंहिंजा लखे पुट, हज़ारे पुट, हे सभु तोसां गॾिजी हथ में मिलाए ॾेई करे तोखे बचाइण आया आहिनि। तुंहिंजे मथां को बि वार कोन थींदो। असां सभु माण्हू सुर ॾींदासूं, पर तोखे ईअं कंहिंजी हथ हणण जी बि इजाज़त ॾींदासीं। मुंहिंजी माउ कोराची, असां कटिजी न सघूं था, पर तोखे आंच अचण न ॾींदासीं। कुझु ॾींहं अॻे हिते मादी कुकड़ बांग ॾेई वई हुई, हिते मादी कुकड़ बांग ॾेई वई हुई। मुंहिंजा त हथ पेर अॼु मुंहिंजे चेयरमैन ॿधा आहिनि, न त मां अॼु चाचे हसमीद खां बि 5 रतियूं अॻिते टपी वञा। चए थो मरसूं सिंध न ॾेसूं, मरसूं सिंध न ॾेसूं। अरे तूं पंहिंजे माउ जो कातिल जो गिरफ़्तार न कराए सघियो आहे, उन सां 24 कलाक गॾु सुतो आहे। मां तो तोखे ॿुधायां, तुंहिंजी माउ जो कातिल आसिफ ज़रदारी आहे, उनखे क़तल कर, पहुचे जाए त मरसूं सिंध न ॾेसूं। सिंध किचड़ में कान खाधी आहे। सिंध जा हिलाली पुट जेसीं ताणी बि आहिनि सरज़मीन ते, सिंध कान विरहाइबी। बाक़ी जेके 1954 खां पोइ जेके महाजर आहिनि, ॿियूं क़ौमुनि वारा आया आहिनि, उन्हनि खे असां चऊं था त बाबा तव्हां जेको आहे उनखे परमिट ॾेई कमु करायो, उन्हनि खे वोट जो हक़ न हुजे। छाकाणि कंहिं इलाइक़े जो सी पठाण जेको आहे उहो MP में लॻो पियो आहे, कंहिंजो महाजर लॻो पियो आहे। असां तव्हांखे सिंधी तस्लीम कोन था कयूं। हा, तव्हांजी अक्सरियत सिंधी उर्दू ॻाल्हाईंदड़ जेकी आहे उहा सिंधी आहे, पाण खे सिंधी थी सम्झे। असां उन्हनि खे सलाम था करियूं। वो हमारे भाई हैं, जो लोग हमसे प्यार करेंगे हम उनसे प्यार करेंगे। अस्सलाम वालेकुम जाली मदद। जीए सिंध, जीए साईं जीएम सैयद। दोस्तों आखिरी खिताब खां अॻु में आऊं तव्हां सभिनी क़ौमी कारकुननि ऐं प्रेस क्लब कराची जी मीडिया जे थोरे मञण सां गॾोगॾु ॿिनि माण्हुनि जा थोरा मञणु चाहियां थो। हिकिड़ो असांजो सिंध सलामत जो असगर मलाणो साहिब, जेको ख़ुशूसी तौर पंहिंजी टीम सां हैदराबाद खां हिते प्रोग्राम कवर करणु आयो। असगर मलाणा साहिब जी तमामु वॾी महिरबानी। इम्तियाज़ मंजाई साहिब मांझंदि खां क़ौमी कारकुननि खे पाणी पियारण जे लाइ सदी लॻाई, उनखे क़ौमी सलाम पेश कंदो।
मसले में शरीक चान किस दिल जे अता के रहन सां भली कार चवां थो ए रबर तुंहिंजी राहुन में ए सैयद तुंहिंजी राहुन में नज़रुन के झुकाए हलियासूं जा मिट्टी तुंहिंजे मार्ग जी जा मिट्टी तुंहिंजे पेरनि जी सामाते लाए हलियासूं अॼु था के नादान चवनि हिन सिंध खे सिंधू देश न चओ असां दीवाना तुंहिंजे धरतीअ जा दस्तूर बणाए हलियासीं हाणियूं ताड़ियुनि जे इस्तक़बाल में हिन मंडल जे मुख्य चश्मो चिराग जीअं सिंध महाज जे बहादुर चेयरमैन मुतब रियाज़ अली चांडियो खे गुज़ारिश कंदुसि पाण अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि तुंहिंजो देश मुंहिंजो देश तुंहिंजो रबर मुंहिंजो रबर जैसी चंद्र सितारा रहंदा जैसी चंद्र सितारा रहंदा हीसरो आचींदे कुनल खे लज मरा जे हुजन सिर घणा त वारे वारे घोरिया जी सिंध महाज जा सीनियर वाइस चेयरमैन अजीजुल्लाह भुट्टो साहब सैयद नवाज शाह भाडाई मुमताज द्रोही साहब आबिद हुसैन हैदरी गुलाम नबी खट्टी साहब गफार मीरजत अयाज सोलंगी असांजो असदुल्लाह सुबरो साहब जनरल सेक्रेटरी एडवोकेट NDP सजाद सोलंकी साहब मुंहिंजो भाउ पुनल सारियो इलाही बख्श बिक सूर्य सिंधी ऐं असांजो भाउ नूरदीन जमाली सैयद खुदारनो शाह भाउ सुहेल सिंध जूं नारियूं दरावड़ धीरूं ऐं अॼु गॾु थियल भाउरो मुंहिंजे लाइ क़ाबिल एहतराम साईं ताज जोरो साहब ऐं बुज़ुर्ग भाउरो साथियो अस्सलाम वालेकुम जीए साईं जीएम सैयद मां कराची ऐं उनजे मुख़्तलिफ़ पासनि खां आयल हर कदम ताफ़ुले सिंध रैली ऐं कराची तरफ़ खणी आया हो उहे तव्हांजा कदम चुमा पंहिंजी भेण नायाब सर्किल साहिबा साफ़ी दोस्तो सोशल मीडिया सां लाॻिया पियल भाउरो असगर बलाणो साहब अॼु चवंदुसि त जंहिं भाउ ऐं जंहिं न्याणीअ खे मोबाइल आहे जे रिकॉर्डिंग नथी थिए त हर भाउ उहो टार्च पंहिंजी ॿारे त सिंध में ऊंदाही ऐं जबर आहे असां तव्हांजी मरियल गैर फितरी ऊंदाही ऐं जबर जे ख़िलाफ़ धरती धड़नि लाइ मुंहिंजे वतन लाइ कयो आहे उहो अदम तहफ़ुज़ क़बूल कोन्हे तव्हां हुन ख़ुशहाल सिंध जेका खरबे डॉलर तव्हांजे खज़ाने में खणे थी तव्हां मुंहिंजे किरोड़नि धरती धड़नि मुंहिंजे माउरनि मुंहिंजे बच्चनि भेणुनि खे जेको मुआशी तरह बदहाल कयो आहे दुनिया ॾिसे ये प्रेस क्लब कराची के मैदान से ये जीए सिंध महाज के सुर्ख झंडों के सामने ये हम कहते हैं कि हमें भूख और अफलास हमें जबर और ये स्याही हुक्मरानों ने हमारे ऊपर मुसल्लत की है हम हुक्मरानों का जबर भूख और बदहाली का इनकार करते हैं और हम मजम्मत करते हैं कि मुसलसल तरक्की के नाम पर हमें जो तबाह कर रहे हो उस तबाही इंसानी वजूद की तबाही है वो हमारी तबाही नहीं इसलिए दुनिया का ज़मीर और सिंध के बाज़मीर लोग ये कब्जागिरियत कबूल नहीं कर रहे हैं आज मीडिया पे जीए सिंध महाज की प्रिंट और इलेक्ट्रॉनिक मीडिया से हमारी रैली गायब है तुम लोगों ने
ये सिंध पे कब्जा है। हमें मजहबी जुनूनियत का सदियों से सिंध इनकार करती है। आज इस कराची प्रेस क्लब में हम तो जिनके पास खाने, जिनके पास जीने के वसाइल नहीं है, वो तो हम भीख मांग के ट्रांसपोर्ट का बंदोबस्त करके आए हैं। सरकारी सरपरस्ती में शहराए कायदीन पे और कराची के गली कूचों में जमात इस्लामी की कैंपें थी। जमात इस्लामी और पाकिस्तान के मजहबी, पाकिस्तान में हम गैस ज्यादा पैदा करते हैं। कराची से कश्मीर तक हमारे पास गैस चूल्हा जलाने के लिए नहीं है। तुम्हारी सनतें और कारखाने चल रहे हैं। पाकिस्तान में हम एनर्जी रिसोर्सेज के मालिक हैं। हम भूख मर रहे हैं। हमारी एनर्जी में इस्तेमाल कर रहे हो, हमारी दौलत में इस्तेमाल कर रहे हो। और आज इमरान खान वो जनरल जिया की तसस्सुल, वो जनरल हमीद गुल की तसस्सुल कि कराची पर मुसलसल गैर मुल्कियों की आबादगारी बढ़ाओ, तरक्की के नाम पर सिंधियों पे कब्जा करो, सिंध के वसाइल पर कब्जा करो, सिंध के साहिल पर कब्जा करो, सिंध के जजीरों पर कब्जा करो। मैं पूछ रहा हूँ ये तरक्की किसके लिए? ये तरक्की किसके लिए कि कराची में मुसलसल तामीराती शोबा बढ़ रहा है, तामीराती शोबे बढ़ रहे हैं। जदीद कॉलोनी कराची के समंदर से लेकर जानशोरों से मकली तक बन रही है। अगर ये सिंध के वासियों के लिए होती तो हम झूपड़ियों में नहीं रहते। ये गैर मुल्की आबादकारी है, ये इस्लाम के खिलाफ है, जमहूरियत के खिलाफ है, कामों के खिलाफ है, कानून के खिलाफ है। कब्जागिरी बंद करो, तामीराती बदमाशी बंद करो। सारी दुनिया माहौलियाती तबाही की वजह से बेचैन है। दुनिया कह रही है कि दरख्त लगाओ, दुनिया कह रही है कि फितरत से प्यार करो। तुम हमारी फितरत और माहौलियात तबाह कर रहे हो। कराची से बदीन तक 50 लाख एकड़ जमीन समंदर अंदर खा गया है। सिंध का अजीम सिंध का डेल्टा तबाह हो गया। जो ठट्टो, सिजावल और बदीन कराची जिसकी हवा में खुशबू थी, तुमने हमारी हवा और हमारी ऑक्सीजन और हमारे जीने में जहर भरा। और मैंग्रोव जो तिमिर, मैंग्रोव जो समंदरी तूफान रोकते हैं। इमरान खान पख्तूनख्वा में तो करोड़ों नहीं अरबों की तादाद में दरख्त लगा रहे हैं, मगर सिंध के साहिल पर दरख्त काट कर और उस पर कब्जा कर रहे हैं। इस वजह से कि सिंधियों का माल है, ये कब्जा है इंसाफ के नाम पे, ये इंसाफ के नाम पे कब्जा है। और हाँ, मुराद अली शाह और बिलावल जरदारी जैसे बुज़दिल, इब्नुल वक्त और रुश्वतखोर होंगे तो सिंधियों याद रखो, हमारे एमचेंज पे कब्जा होगा। अगर सिंध की बेटियां, सिंध के बुजुर्ग और सिंध के गैरतमंद नौजवान जागेंगे तो ये लुटेरे और करप्शन वाले जो कब्जा कर रहे हैं, ये कब्जा हम छुड़ा लेंगे और बदमाशी और गैर जमहूरी कुव्वतों को शिकस्त देंगे। हम किसी के खिलाफ नहीं। उर्दू बोलने वाले भाइयों, मैं सलाम पेश कर रहा हूं कि दहशतगर्द खालिद मकबूल
सिद्दीकी, आमिर खान और आफाक की तहरीक को तुम 24 तारीख शिकस्त दी है। तुम धरती के बेटे हो, इनने बंदूक के जोर पे मुत्तहिदा ने तुम्हें यरगमाल बना के तन काटा। माधुरी शरिया के नाम से उर्दू बोलने वालों की पहचान कराई है। मैं कदम चूमूं डॉक्टर अदीब रिजवी के कि उर्दू बोलने वाला ऐसा गैर सिंधी है, हम तो उसके आशिक हैं। ये कन अड्डे और खालिद मकबूल सिद्दीकी ये 85 से दहशतगर्द और नस्ली सियासत का बाप है। आज उन दहशतगर्दों को दोबारा हम पे मुसल्लित करते हो। ये ARY टीवी और हम टीवी के चैनल नस्ल परस्तों के लिए इजाजत है, धरती के कौम परस्तों को मीडिया पे लाने की बंदिश है। इस वजह से कि ये नस्ल परस्त कुव्वतों को परवान चढ़ा के उर्दू आबादी को यरगमाल बनाते हैं। कोई खतरा नहीं, उर्दू बोलने वाली मेरी भाइयों माओ बहनों को खतरा नहीं। ये खतरा उर्दू बोलने वाली माँ और बहनों को नहीं, ये खतरा नस्ल परस्त दहशतगर्दों को है, जिनकी सियासत डूब रही है ऐसे जैसे कोई चोरों की कश्ती डूबती है। चोरों की कश्ती डूब आओ, पाकिस्तान की मजहबी तंजीमें कश्मीर के लिए बेचैन हैं, बोस्निया के मुसलमानों के लिए बेचैन हैं, बर्मी मुसलमानों के लिए बेचैन हैं, अफगानिस्तान के लिए बेचैन हैं, यमन के लिए बेचैन हैं। 7 करोड़ सिंधियों को भूखा प्यासा नंगा मुफलिस रखा गया, उसके लिए किसी को फिक्र नहीं। हमारे साहिल और वसाइल पे कब्जा है। फितरत के खिलाफ बात हो रही है कराची के शहरियों। हम कहते हैं कि गैर मुल्की हमारी सरजमीन से निकल जाए। पश्तूनों से बहैसियत कौम मोहब्बत है, मगर हम उनको सिंध में देखना नहीं चाहते। चले जाए, उनका वतन है अफगानिस्तान और KP के। गैर मुल्की चले जाए। ये मुतालबा और सिंध के अंदर इंसानी हुकूक की खिलाफ वर्जियां ये हैं कि मासूम बच्चे दिन दिहाड़े अगवा करते हैं। हम कहते हैं कि अपनी अदालतों पे एतमाद नहीं, तुम टॉर्चर सेलों में मासूम बच्चे ले जाते हो। हम कहते हैं कि किसी पे जुर्म है तो अदालत जाओ, तुम्हारा कानून है, प्रोसिक्यूशन चलाओ, मगर तुम गैर कानूनी तरह हुक्मरान हमारे बच्चे अगवा करते हैं। हम मुतालबा करते हैं कि सिंध के मासूम बच्चों को रिहा किया जाए। किसी का जुर्म है तो अदालत में पेश किया जाए। ये जबरी गुमशुदगियां, मारवाई कानून, मारवाई आईन, मारवाई जमहूरियत, मारवाई कौमों, ये जो तुम्हारी सोच है, ये सोच की वजह से तबाही हो रही है। हम कह रहे हैं कि हम अपनी जमीन पे इज्जत के साथ रहना चाहते हैं। ये हमारा मुतालबा है कि सिंध के तहफ़्फ़ुज़ के लिए सब कुछ कर सकते हैं। मैं सिंध के कौम परस्तों, जमहूरियत पसंद कानून दानों से एक मरतबा अपील करता हूँ कि अपनी पुरअमन जदोजहद को आगे बढ़ाओ, इत्तेहाद करो। मैं मीडिया के दोस्तों, आप शुरका का, अपनी सिंधी नारियों और अपनी बहनों, इन सब का शुक्रगुजार हूँ, आप सबका। और मैं गुजारिश करूंगा कि 15 लोग जिंदा जले हैं कराची मोटरवे पे, और सैलाब में मासूम लोग मारे गए हैं। इस वजह से 1 मिनट की ताज़ियती खामोशी इख्तियार करेंगे।
तव्हां सभिनी जूं महिरबानियूं फतेह हक़ जी आहे फतेह सिंध जी आहे शिकस्त सिंध जे दुश्मननि जी आहे तामीर ऐं तरक़ी ऐं शानदार मुस्तक़बिल असांजो आहे जाबिर कुवतूं फना थींदी सिंध इंसानी तारीख़ ऐं इंसानी हिन ॻोल्हे ते अज़मत सां रहंदी तव्हांजूं महिरबानियूं